अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भलीकार मां हां मुबशिर सोलंगी। सब खां पहिरीं नज़र हेडलाइन ते। अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियूं बिना नतीजे ख़त्म, दूरियूं कंहिं नतीजे ते न पहुची सघियूं। अमरीकी वफ़द नायब सदर जेडी वेंस की क़यादत में वापस रवानो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं ॿियनि पारां अमरीकी वफ़द खे अलविदा। अमरीकी नायब सदर जेडी वेंस चयो आहे त असां नेक नियतीअ सां ॻाल्हियुनि में शरीक थियासीं। असां ईरान खे पंहिंजी रेड लाइन ॿुधाई। ईरान एटमी हथियारनि तां हथ खणण लाइ तयार न आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे जेडी वेंस वधीक चयो आहे त ईरान खे हिकु हतमी ऐं बहितरीन आछ पेश कई आहे। ॾिसूं था त ईरान उन खे क़बूल करे थो या न। ईरान पारां जंग जे ख़ात्मे लाइ सफ़ारतकारी जारी रखण जो ऐलान। ईरानी परदेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त ईरान क़ौमी मफ़ादनि जे तहफ़ुज़ लाइ सफ़ारतकारी जारी रखंदो। का बि ॻाल्हि कंहिं मुल्क खे पंहिंजी रियासत ऐं अवाम ॾांहुं ज़िम्मेवारियूं निभाइण खां रोके नथी सघे। ईरानी परदेही तर्जुमान जो वधीक चवणु आहे त ॻाल्हियुनि में अहम मामलनि जे केतिरनि ई पासनि ते तफ़सीली बहस थियो, केतिरनि ई नुक़्तनि ते इतफ़ाक़ थियो। टिनि नुक़्तनि ते इख़्तिलाफ़ बरक़रार रहिया, जंहिं सबबि अॻुभराई नथी सघी। पाकिस्तानी कोशिशुनि जा थोराइता आहियूं। ईरानी मीडिया मूजिबि अमरीका पारां हद खां वधीक मुतालबा ॻाल्हियुनि में रंडक बणिया। ईरान जी सिविल एटमी प्रोग्राम जे हक़ खे तस्लीम न करण सबबि डेडलॉक पैदा थियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां मुआहिदो थिए या न, असां ते को फ़र्क़ु नथो पवे। ईरान खे शिकस्त ॾिनी आहे ऐं ईरानी क़यादत ख़त्म करे छॾी आहे। ईरान जी सामूंडी, हवाई फ़ौज ऐं दिफ़ाई निज़ाम तबाह थी विया आहिनि। पंहिंजे बयान में अमरीकी सदर वधीक चयो आहे त असां वटि बारूदी सुरंगूं साफ़ कंदड़ जहाज़ आहिनि। असां हरम्स वारे लंघ मां बारूदी सुरंगूं साफ़ करे रहिया आहियूं। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त अमरीका ऐं ईरान जंग बंदी बरक़रार रखनि। ॿिन्ही मुल्कनि खे छिकताण घटाइण लाइ संजीदा क़दम खणण घुर्जनि। जंग या तकरार मसइले जो हल न आहे। सफ़ारतकारी ऐं ॻाल्हियुनि ज़रिए इख़्तिलाफ़ ख़त्म करण ई बहितर रस्तो आहे। पंहिंजे बयान में इसहाक़ डार वधीक चयो आहे त अमरीका ऐं ईरान जा ॻाल्हियुनि वारे अमल में शरीक थियण ते थोराइता आहियूं। शहबाज शरीफ़ जी दरख़्वास्त ते ॿिन्ही मुल्कनि मस्बत रद्द अमल ॾिनो। पाकिस्तान ख़िते में अमुन लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदो रहंदो। ऑस्ट्रेलिया अमेरिका ऐं ईरान खां ॻाल्हियुनि जी मेज़ ते वापसि अचण जो मुतालबो करे छॾियो। ऑस्ट्रेलिया जे परदेही वज़ीर पैनी विंग चयो आहे त धुरियुनि खे जंग बंदी बरक़रार रखण ऐं ॻाल्हियुनि ॾांहुं वापसि अचणु घुर्जे। ऑस्ट्रेलवी परदेही वज़ीर वधीक चयो आहे त उहो मायूस कंदड़ आहे त ॻाल्हियूं बग़ैर कंहिं मुआहिदे जे ख़त्म थी वयूं। तकरार जो हतमी ऐं पाइदार हल ॾिसणु चाहियूं था। छिकताण वधण सां आलमी मईशत वधीक मुतासिर थींदी। काज़ीमत वेझो फायरिंग में 2 नौजवान मारिजी विया। पीर शाह मोरीबर सां वाक़ियो। मारिजी वियलनि में ग़ुलाम हुसैन लाशारी ऐं अज़ीम आराई शामिल। पुलिस पहुची ॿई लाश इस्पताल मुंतक़िल कया। ज़रियुनि जो चवणु आहे त ग़ुलाम हुसैन लाशारी पंहिंजे दोस्त अज़ीम आराई खे क़त्ल करण बैदि पाण मथां फायर करे ख़ुदकुशी कई आहे। राणीपुर वेझो चुनेजा धुरियुनि में झेड़े जो वधीक हिकु ज़ख़्मी फ़ौत, अंग 5 थी वियो। ॻोठ वरियो वाहण जे धुरियुनि में हलंदड़ पुराणे तकरार तां गुज़िरियल ॾींहुं 4 ॼणा मारिजी विया हुआ। मक़तूलनि में लाल ॾिनो जुणेजो, साईंदाद जुणेजो, नौमान सरकी ऐं प्यार अली सरकी शामिल। झेड़े जे ज़ख़्मी सुहेल मीरानी बि इस्पताल में ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम धणी हवाले करे छॾियो। इलाइक़े में छिकताण बरक़रार। पुलिस जो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सर्च ऑपरेशन, केतिरा ई घर ड्राही पट।